भाई साहब परेयालोء रिपोर्ट न्याज़ सोलंगी। परेयालोء पौरहतन जो आलमी ॾिहाड़ो मज़दूरनि सां यकजहती तौरु मल्हायो पियो वञे। मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते मोकल हूंदे बि परेयालोء में पौरहतन मोकल न कई। पौरहत अॼु बि मज़दूरी करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां मज़दूरनि صحافين सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मज़दूरनि जो आलमी ॾिहाड़ो आहे, पर मोकल मज़दूर जी कोन आहे। मोकल सरकारी ड्यूटी वारनि आफीसरनि लाइ आहे। असां ग़रीब आहियूं, न कमाईंदासीं त कीअं खाईंदासीं। असीं हूअं ई गुरबत सबबि सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। हुकूमत पाकिस्तान खे घुर्जे त असांजे बचड़नि जे शादी लाइ पैकेज, राशन कार्ड, सेहत कार्ड ॾिना वञनि त जीअं असां ज़िंदगी आसान गुज़ारे सघूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा भाई साहब परेयालोء। भाई साहब परेयालोء जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। भाई साहब परेयालोء।